नौशरो फिरोज़ जो सब रजिस्ट्रार रिटायर थियण बाद 1 महीने खां मुक़ररु न थी सघियो, जंहिंजे करे मिल्कियतूं ख़रीद ऐं विकिरो कंदड़ सख़्तु परेशान आहिनि। मोरो, नौशरो फिरोज़, कंडियारो ऐं मेहरापुर जी चार्ज हिक ई ऑफिसर वटि हुई जेको रिटायर थी वियो ऐं समूरे ज़िले जो कार वहिंवार 1 महीने खां बंदि पियल आहे। ऑफिसर जे मुक़ररु न थियण करे जिते हुकूमत खे टैक्स न मिलण जे करे करोड़े रुपयनि जो नुक़सानु थियो आहे, साॻिए तरह वक़्त ते रजिस्ट्री न थियण करे माण्हुनि खे पिणु लखे रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। त 5 चक्कर असां वापसि थी विया आहियूं। सही ख़रीद कई आहे ज़मीन। अच्छा, उन में तव्हांजो मुदो लिखियलु हूंदो, टाइम टेबल लिखियल आहिनि में, उन में असां चटी बि था भरियूं। पोइ जेकर हू महिरबानी कनि त हुननि जी मर्ज़ी आहे, नथा कनि त असां उन्हनि जा कसूरदार था छो वञूं। महीनो थियो आहे, साहब आहे कोन, सब रजिस्ट्रार साहब उहो आहे कोन, हिते अचूं था हे लिखी ॾियनि था, चवंदा उहो आहे कोन, रखो पना वञो, हलिया था वञूं। वरी असांजो मुतालबो त ऑफिसर अचे। भेरा रोड जो रहवासी गुलाम हैदर हुजण जंहिं प्रॉपर्टी लिखी ॾियण लाइ केतिरा ई पंध कया, पर ऑफिसर जे न हुजण करे उहो वापसि वेंदो रहियो, जेको हाणे फोत थी वियो आहे ऐं पंहिंजी प्रॉपर्टी लिखी न ॾेई सघियो आहे। सब रजिस्ट्रार 30 तारीख़ खां रिटायरमेंट थी वियो आहे, जीअं त उन खां पोइ को बि हिते न आयो आहे ऐं गवर्नमेंट खे बि नुक़सानु आहे। माण्हू अचनि था, उहे मोटियो था वञनि। हिन जो चवणु आहे त फिल4 जेको आहे नौशरो फिरोज़ समेत समूरे ज़िले जी ऑफिसुनि में इहे ऑफिसर मुक़ररु कया वञनि त जीअं हिते जेके माण्हू अचनि था पंहिंजी जेके प्रॉपर्टियूं ख़रीद ऐं फ़रोख़्त कनि था उहे आसानीअ सां पंहिंजा कमु कराए सघनि। कैमरामैन शकील उमरानी सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध टीवी न्यूज़, नौशरो फिरोज़।